अल्लाहुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर। थोड़े कब्रन वारन जो हाल अज हार सिंगार करे घर हूंदो निकिरे सुरमा पाउडर सेंट हेरे अदा न गला हे मन मिट्टी जा विझी अकेलो जंगल में छॾे ईंदई अण सुबियल कपड़ा कफन जा ढकाए कुल मोटी ईंदई इते कबर में कुरान कमींदी अमल साले अज कुरान वणे न तो मुलन जो कुरान न बुधा कुरान तो के कई मोकिलियो आ के तंजीलुम मिर रब्बिल आलमीन अन्या बना कुरान क्यों तो दोस्त आयो आ सऊदी क्यों उन्हें खैर क्यों आ कुछ जमात भी कुर्बानी कराई दसे कुरान पढ़ायो दऊं तो वो कुरान बुधाएं जेको मक्के मदीने में नाज़िल साईं तो के कई मोकिलियो हेरे तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान। मौलाना हाफिज़ को माना कराइंदो आ रिंद साहब रहमतुल्लाह अलैह ये कराइंदो एरे मारे तक ए कुरान शरीफ मुझे अगियां आ ये रिंद साहब आलिम हो वडो ये मेखो साहब वडो आलिम सुभान अल्लाह सुभान कजाए माखे मेखे साहब रहमतुल्लाह अलैह चयो मौलाना रिंद साहब असांजे जमात जो नक मथे करे साल एड़ा कई जो बातिलन के झुकायो हिकड़न मानू चयसि एड़ा एड़ा अनावा सवाल कबान हे छा कई मौलाना तेरे मारे तक एडी चैलेंज कभी आ ये चुप करे वे अरे मुशरक जे मान जो अल्लाह ते यकीन आ मुशरक जे आडो माखे रब कीअं हेठ कंदो मथे कुरान आ अर्रहमान अल्लमल कुरान जो अंदर ठरे हुए सुभान अल्लाह कर बाजारे बाज कई पैदा कई इंसान उन्हीं के सेखारी कुरान मानू गारियों जन गिला कन ऐब कढन शिरक जा लफ्ज ॻाल्हाइनि मुबारक उन्हनि खे जेके मिठो कुरान पढ़नि जुम्यूडी जिन्हनि जे ज़ुबान ते नबी कुरान पढ़े अरे तक सहाबी बुधन सहाबी कुरान पढ़े मोहम्मद मुस्तफा बुधे तू कुरान खम परे आ निंद्र कने यो माल मता छड़े ने अमल कमींदा इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात कबर में मन मिट्टी जावे जी कुल मोटी इंदई उते कुरान सोनी सूरत में इंदी पोइ इन जो गालाण दिस जाए मलाक बगालियूं कंदई कुरान जे अचण सां हेरे हेरे तक एक रियायत कंदई बियो सख्ती न कंदई हा साईं अज कुरान खां परे आ कंहिंखे ज़मीन ते नाज़ कंहिंखे माल ते कंहिंखे गउन मेन रिढनि ते कंहिंखे जवानीअ ते कंहिंखे हुस्न ते नाज़ मारे कंदे पर उहे कमाए आ जन जो रब जे ताकत ते नाज़ इमाम हुसैन जी नज़र निमाज़ ते शहादत ते
जंहिं जन्नत त मिली वई आ जन्नत में पो वञा अवल सिर सजदे में रखी रब जो सजदो कयां अल्लाह जो दीदार कयां शहीद थिया पो वञा जन्नत ॾे शहीद खे पहिरियों रब जो दीदार थी जन्नत पो जन्नत तोखे रब सिंगारियो आ कंहिंजे लाइ जन्नत दीजे कॾींदा रोज़ानो कुरान पढ़ण वारा इएं न चईंदा मालदार कॾींदा ज़मीननि वारा बंगलनि वारा कॾींदा गदींदा कुरान पढ़ण वारा फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान ई मलाकुल ही आयो जो इन गोठन के वकोड़े आसमान को आया थी कुरान बुधण हेरी दिल खुश थी गर्मी से जुल तो नमाज पढ़ियुमि अल्लाह जे मुझे हेरी गर्मी थी तो वाज कीअं थींदो मिठे कुरान जे करे रब थधो पखो हलायो मच्छरा हलिया वञो मुंहिंजा बाना आया आहिनि मुंहिंजो कुरान ॿुधो जेके बिस्तरनि ते वेहण वारा जेके कुर्सियुनि ते वेहण वारा जेके टेबलनि ते वेहण वारा जेके पलंगनि ते वेहण वारा जेके एसिन में वेहण वारा अॼु धरतीअ ते पट ते वेही मुंहिंजे क़ुरान खे ॿुधी रहिया आहिनि हेॾो रब हवा खे बि हुकुम कयो आहे घुली पओ त मुंहिंजनि जा अंदरि ठरी नारे तकबीर शान मुस्तफा शान कुरान अज़मत कुरान नारे तकबीर फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान अब हमारे मोबाइल के गड्ढे में आनो जंहिंजे तो पादर जड़ी मोबाइल वेठो हिन जे गजारीअ में आए दी दव जई त हिन में हे दुखी घड़ीअ में कम ईंदी जाते पुट कम न ईंदई मिट कम न ईंदई ॿाहिरि कम न ईंदई उते क़ुरान कम ईंदी क़ुरान वॾो खज़ानो आहे माण्हुनि जी ॿिनि शयुनि ते नज़र आओ घणनि ते हिकु माल ते केर बि हुजे मौलवी हुजे नवाब हुजे अमीर हुजे कामर हुजे बादशाह हुजे हिकु माल ते ॿियो हुस्न ते ऐं रब जी नज़र बाने जे ॿिनि शयुनि ते आहे हिकु दिलि ते ॿियो अमलनि सालिहनि इहा जेका दिलि जी दमाए इन में मूंखे जा दिलियूं घणियूं आहिनि हिकु ऐं छा था ॻाल्हाए घणियूं हिकु अरे क़ुरान मथे दिया त रब बि हिकु आहे रब बि हिकु मुशरिक हया नथो अचे गैरनि जे आॾो हे गर्दन झुकाईंदो अरे रब तो जवैया मां तुझे मां जे पेट में टिन अंधारनि में ऊंदहि में इहा सुहिणी तस्वीर मां ठाही कारीगिरी रात जो मोबाइल था रखूं ऊंदहि में बत्ती थी विसी वञे अंधनि जा थापोड़ा दाणो मां काथे रखी ॻोल्हींदा था वठूं इहो रब थी जे टिन अंधारनि में फी ज़ुल्मातिन सलात न कोते रखियो मां जा थे ठही हे विच मथे में हणाया माण्हू भॼी वञनि त भेण भला थी अचे ज़बान काकड़े को हेठि लड़काए हा ये हाथीअ जी सूंड कोई वेझो ई न चई हा फरमाई अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक
कुरान को बाहर वञा कुर्सी तो ला कुरान पढ़ा तो मन न तो किनो थी ने अचो अंदर अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। साईं आए कुरान उजवा बराबर क्या माए एक कनो हे नंढो बो जंग जेड़ो क्या है सोनो न थे कन भी बराबर क्या माए अखियों भी एक न दिनी माए कानो थी पया ब कन ब हथ ब पैर ब बाहां ब टंगू ब चप ब दंदन जूं जड़ाबियूं ब जप ब दंदन जूं चड़ाबियूं ब ज़बाना टे अरे कुरान मथे दिया रब तो चवई ये गैर की न सॾ ये ब ज़बाना ॼाया त ॿिए खे बि सॾ मांखे बि सॾ ज़बान हिकु ॾिनी मां त सॾ बि मांखे हे मरी विया थी न ॿुधंदई अल्लाह ला इलाहा इल्ला हू अल हय्युल क़य्यूम मां सदाई जीअरो आहियां तव्हांजो महबूद आहियां मांखे सॾ कंदा उदऊनी अस्तजिब लकुम जीव कंदो मां निंड ही नथो कयां हाँ दुनिया की निंड हे 3 ॾींहं निंड न करे तो चरियो करे बदन सुवण में चरियो आ बार फोड़ हलनी अल्लाह तो जे मां निंड कया तो का शे जमीन ते रहंदी को अकेलो हां जाडे ताडे नजर आ ये इन्नहु कान हलीमन गफूरा। अरे जानिया के ॾिसांदो जिना कंदे ज़ालिम के ॾिसांदो ज़ुल्म कंदे मुशरिक के ॾिसांदो शिरक कंदे उते गर्दन मरोड़िया पर बुर्दबार हां मन मोटे मुझे हुजूर जो उम्मती आ तो माफी भी अब हमारे कंदे गालान कदे केरा बुर्दबार अल्लाह नबी जेको ॾिनई उहो भी बुर्दबार मानू पत्थर पिया हणनि पर हुजूर दुआयूं पियो करे तो के को लठाणे त हे कुहाड़ी आंदी हे बंदूक हा पैगंबर ताफ में पत्थर हयो जिब्रील आयो हुक्म कर खत्म थी वेंदा जबलनि जे विच में जबल मिलायूं था ये खत्म थींदा जी अन्न जा दाना चक्कीअ में पीसी वेंदा खबरदार जिब्रील हे छा थो ॻाल्हाए मां नूह नबी न आहियां मां रहमत लिल आलमीन रब हिननि मां सां मदाई कई आहे हा मां मोहम्मदन के माफ़ थो कयां तूं बि मुंहिंजे करे माफ़ हिननि माथे पत्थर वसाया थी तूं रहमत जे गुलनि जो मींहुं वसा सुभान अल्लाह जो बे दफे अचां जी कढ लगी हे कलमो पढ़ी मुसलमान थियन अंदर सड़ियो आ सड़ियो सड़ियो थी छरियो मोमिन जो अंदर ठरदो ई कुरान हे दौलत किरोड़ अखियुनि जो ड्रव थी एक ॾींहुं न तूं हूंदे न दौलत हूंदी ऐं हे कब्र में भी कमी ईंदी हशर में भी कमी ईंदी हेर बारे तक तुझे बदरों कुरान रब सां पाण ॻाल्हाईंदा ये मुंहिंजो आशिक़ आहे ये मुंहिंजो परवानो आहे और सुरिया दुनिया निंड कंदी मूंखे रात जो पढ़दो ये अच्छे ॾाढी वारो इन जे लाइ अल्लाह जी रहमत इंतज़ार में आहे अरे जानिया में तो जिना कई पर कुरान में भी न तो मुरे जालिम अल्लाह तो जे तुझे दाढ़ी के ॾिसी मुझे रहमत के हया तो जे तो के हया न तो जे फिर हमारे कंदे
ज़ुबान हिक मथा गाला कुरारा हिकु मथो हिकु ज़ुबान कोने मथो हिकु मन जो गाटो हणे तो तोले जी ज़ुबान आला मथो भी हिकु ज़ुबान भी हिक जो दिल भी हिक इन दिल में माखे जाए दे त जन्नत में मां रब जाए तोखे जा कई मानू ॾिठा से जेके ज़िक्र कंदे रब ॾे रवाना थिया ये तस्बीह हथ में आ मणियो ये फलानो ज़िक्र कंदे अल्लाह के प्यारो दिल ते हथ रखियो आ के दिल त हले थी ये बाबा हे रब के प्यारो थियो इन दिल सां भी अल्लाह जो ज़िक्र पे कई अल्लाह त दिलन जा राज भी जानींदो शिरक न कर किनो थी इनमल मुशरिकून नजस कुरान तो जे मुशरिक पलीत था जे कुरान मुशरिक पलीत मुशरिक के राजी आ के बेजारा पूछो कुरान अन्नल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन व रसूलो कुरान तो जे मुशरिकन को अल्लाह भी बेजार त रसूल भी बेजार मोमिनन को अल्लाह भी राजी त अल्लाह जो रसूल भी राजी एरी दिल मुझे जो खुश कई दवा जो हेरी जमात आई ये सब नबी जा परवाना कुरान जा आशिकन असहाब अहल बैत जा गुलाम शहरन में दा मन न था थी जेके न गोठ में आया मिठे कुरान ला अल्लाह सही एडा थोड़ा कई इज्जत हुस्न लिबास बच्चा घरवारियों न्याणियों ज़ाल हुजे के न रड़े तो आज साईं है लटा दो त खबर पवे मानी बजा द पतो पवे अरे अन्या न तो सुन्याने अलम नजाल लारल मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा जमीन पानी ते विछाई मता लोडी पे जबल भी आ रहा मां इनके तकलीफ न जे अकेलो ही घरवारी दई जोड़ो के मजूरी करे आए पत्थर कुटे आए लाबारो करे आए दुकान कर हलाए आए घर आए नंढड़ा बचड़ा ॾिठई घरवारी ते दीद पई थक लही तू घर पुगे घरवारी मानड़ी जी अॻियां बिस्तरो तुझे ला विछाई छॾी दर में दीद ही त अल्लाह मुंहिंजे मुड़स खे आण छो त ज़ाल ऐं मुड़स जे विच ते मोहबत बाज प्यार रब तो चए मां पैदा पढ़ा कुरान मारे कंडे कुराड़ा वजल बैनकुम मवद्दतम व रहमा ये बाज कह रखी प्यार हैदराबाद में बस कॉलोनी नूनारन जो गोठ रात जो तकी रखियम ये 10 सालन जी गाल तो गया ये असा जो निकाह तू विधियूं बोल साहब गोठ जो बाबा हितां जा मुला कावड़ बा वे 5 रुपया भी असा खई वणियूं चंदा इनन जो खुदा भरींदो ही कोन अरे असा गोठ वाला असा जो हक कावड़ा का मजो न निकाह भली माई विझा तो पैसा उन्हीं खे जेको घर छॾियूं बच्चा छॾियूं तव्हांजे बच्चन के मिठो कुरान तो पढ़ाए के सही यो घर जो आ यो घर जो केरे आ तव्हां इन्हीअ दे नज़र न कयो मां जो कुरान दे नज़र कयो मां जो वठी जो घोट के 40 ॼणा घोट सां साण घणा 40 हेडी काती घोट के हथ मां जो ढोर तू कोने जा बाहन में दगानास
पर हेॾऊं एॾा मथे में मोड़ ॿधऊंसि ॼण अली वाहण जे पिड़ीअ ते गाबो था खायूं। हे हाल हे अजर। अरे उहे ई मर्द सुहिणा थींदा आहिनि, सिंगार करे त औरत करे त मां पंहिंजे मुड़ुस खे वणां। ग़लति थो ॻाल्हायां। निकाह थियो, ॿियो हिकिड़ो वरी कढायो हुनखे मोबिल कारी मुंहं खे लॻल। पंहिंजो हिन सां छो अचर चए आनर। अरे बाहि लॻई मां तो तुंहिंजे ॿी साईं जे पोतड़े खे लखनि जी इज़त विञाई थी, चई भली हणनि मां पोतड़ो न छॾी। अहिड़ो को रेल तो धिको ॾिनो होसि जरिया तोखे रब छॾियो। इज्जत तुझी कई वलकद करमना बनी आदम। आदम जी औलाद खे चए थो इज्जत वारो कयो आहे। हे मलाइक नूरी मखलूक हिननि जे आॾो नौकर करे बीहारिया अथव। हे निंड कनि, हे हाजी साहब गाड़ी टोपी वारो निंड करे मलाइक पहरो ॾियनि। मलाइक मथां किवलियूं वात में वञनि, माकोड़ा वञनि, मच्छर वञनि। हे निंड करे तव्हां नौकर थी पहरो ॾियो। हे मूंखे ॾाढो प्यारो आहे। सॼो जहान कुन जे चवण सां ठाहियो अथमि, पर हिनखे कुदरत जे हथनि सां ठाहियो। हाणे रब न सुञाणे, रब शर्मा वैदो या अय्युहल इंसान मा गर्रक। डोरा पोतो ॾेई अल्लाह अमीर वज़ीर ॻोठ जो वॾेरो डोरा पो ॾेई त कंध न खणी सघंदे। कंध चवंदे मूंखे नवाब डोरा पो ॾिनो आहे, मां कंध खणी घुमण जहिड़ो न आहियां। रब तो डोरा पो ॾेई त पैदा मां कयो मां, इज़त मां ॾिनी मां, हुस्न मां ॾिनो मां, लिबास मां पारायो मां, खीर मां थो पीआरियां, माखियूं मां थो खारायां, निंड्रा मां थो करायां, अकेलो घर वारी ॾेई जोड़ो मां कयो मां, पुट मुफ़्त ॾिना मां, न्याणियूं मुफ़्त ॾिनियूं मां, अखियूं मुफ़्त ॾिनियूं मां। अञा माखे नथो सुञाणे, माखे सुञाण। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। सचो आहे कुरान। इंसान मां सखी रब जूं महिरबानियूं ॾिस कहिड़ी शइ आहे जेका तोखे मुंहिंजे यादगिरी खां परे थी करे। मां सखी रब जे यादगिरी खां मुंहिंजा थोरा त ॾिस। वसाबिकूनल अव्वलून। ये जेके मां आयतां पढ़ियूं उन जी माना क्या 5 मिनटनि में ख़त्म कंदुसि। मंज़िल परे आहे। साईं चयो मूंखे तव्हां सां लेखो ई कोन्हे, पाण में ठहिजो, भली उहो करे तव्हां कयो। मां चयो हाणे बुज़ुर्ग चयो तव्हां आख़िर में, मां चुप कई। मंज़िल मुंहिंजी परे। वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। कुरान तो चए त पहिरियों नंबर मुहाजिरनि खे मिले। जन हिजरत कई, हा वतन छॾियो, छॾे त ॾिस वतन। वाह ते घर ठहियल हूंदी त विरोईंदे त उते वञा। अरे मोहम्मद मुस्तफ़ा जॾहिं मके मां लॾे निकिता तो ही कुरान जे करे मुंहिंजो नबी रोई निकितो। पुट रोए, अबो पर जाए, धीअ रोए, अम्मा पर जाए, मुरीद रोए, मुर्शिद पर जाए, शागिर्द रोए, उस्ताद पर जाए, अरबी मोहम्मद रोए त रब जी ज़ात थी पर जाए। अल्लाह जिब्रीला अब्दुल्ला ही आयत खणी वञ। इन्नल्लज़ी फरज़। सुभान अल्लाह डरी थी वई। हलां छा लारी हां छा। इन्नल्लज़ी फरज़ अलैकल कुरआन। ये आयत नाज़िल जिब्रील खणी आयो।
लरादुक इला माद जे रब जे ज़ात तो ते कुरान नाज़िल कियो आ वो तो वाइदो तो करे हाली हालियो वन वरी तो मां मोहम्मद के माग मोटाइंदो मां सोना हुजूर रोई निकता वरी कोडी वो थियो जो मक्को फतह जिब्रील आयत खणी आयो इन्ना फतहना लग फतहन मुबीना एडी दिल खुश थी आ मुबारक गडान साहबन के कबूलन साहबन के मौलाना मोहम्मद शरीफ साहब के सजी जमात जलसे कराइण वारन के जन खर्च कियो आ एकड़ो